अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था मिठियूं मानियूं। असां मिठियूं मानियूं ठाहियूं था, उन जे लाइ ही आम अटो जंहिंसां असां मानी पचाईंदा आहियूं, रेगुलर असांजो अटो, उहो आहे 2 कप। ही वारो कप आहे मूं खयो आहे, ठीकु आहे। ऐं 2 कप इहो अटो आहे, 1 कप हीअ खंडु आहे, थोरो पाणी आहे जंहिंसां असां अटो ॻोहींदासीं, ऐं ही गिहु आहे, ही घर जो ठहियलु देसी गिहु। इहो असांखे तरण जे लाइ बि इहो खपंदो ऐं असांखे अटे ॻोहिण जे लाइ बि इहो खपंदो। आज हम बना रहे हैं मीठी रोटियां। वो छोटी छोटी सी टिक्कियाँ होती हैं, जैसे शामी कबाब का साइज़ होता है, वैसी बचपन से हमारे घर में ये बनती थी। हमारी अम्मियाँ बना के रख देती थी ताकि बच्चों को जब भी भूख लगे तो हम लोग वो खा लेते थे। तो आज मैं वो बना रही हूँ। उसके लिए ये आम सा आटा जो रेगुलर जिससे हम रोज़ रोटियाँ बनाते हैं, 2 कप आटा है, 1 कप चीनी, थोड़ा सा पानी गूंदने के लिए। अगर मुझे ज़रूरत पड़ी तो मैं और भी ले लूँगी। और ये देसी घी है, इसमें से मैं इसमें शामिल करूँगी घी, और इसी में हम वो टिक्कियाँ बना के तल लेंगे, ठीकु आहे। सो मिठियूं टिक्कियूं, मिठियूं मानियूं असांजी ट्रेडिशनल सिंधी रेसिपी आहे। ही असांजे घरनि जो हिकिड़ो आम खाधो हूंदो जेको माइरूं पंहिंजे ॿारनि जे लाइ पचाए रखंदियूं, त ॿार वक़्तु बेवक़्तु बुख में उहे शौक़ सां खाईंदा। सो सभिनी खां पहिरियों असां हिन में अटे में विझंदासीं घी। ही ॾिसो, 4 चमचा हिन में मां ही घी विझंदमि भरे, 4 चम्मच भर के इसमें घी के डालेंगे, और फिर हम इसको पहले घी के साथ आटे को गूंद लेंगे, ठीकु आहे। हाणे घी हिन में पइजी वियो आहे। हिन खे मां पहिरियों ॻोहियां थी घीअ सां, उन खां पोइ हिनजी शिकल जेका चूरे जहिड़ी थी वेंदी। ही ॾिसो, ही सॼो घी मूं अटे में मिलाए छॾियो आहे, ऐं हिनजी शिकिल हाणे ॾिसो चूरे वांगुरु थी वई आहे। इसको हमने घी को इसमें मिला लिया आटे में। आप इसकी शक्ल देख सकते हैं कि बिल्कुल चूरा सा बन गई है। ऐं असां जॾहिं हिन खे हीअं मुठ में खणूं त हीअ ॼमियल हुजे, इन जो मतिलबु आहे हिन में घीअ जो जेको मिक़दारु आहे उहो पूरो आहे। हाणे मां हिन में शामिल कंदमि खंडु, 1 कप खंडु। इससे ये हल्की मीठी बनेगी, और अगर चीनी जो है अपनी मर्ज़ी से भी ले सकते हैं। ऐं ही पानी आहे, ये पूरो नथी विझां मां, पानी में इसमें थोड़ा थोड़ा करके डालूंगी और इसको मैं गूंद लूँगी। अगर और पानी की ज़रूरत पड़ेगी तो मैं और भी इसमें डाल दूँगी। अटो मूं ॻोहे छॾियो आहे, ॾिसो बिल्कुलु, ऐं थाल कीअं साफ़ु थी वियो आहे। अटो तव्हां ॾिसो आम मानीअ खां थोड़ो सख़्तु आहे। जैसे हम चपातियों का आटा गूंथते हैं उससे थोड़ा सा ये सख़्त आटा है। और पानी भी ॾिसो ही थोड़ो बची पियो है, इसमें बहुत कम पानी इस्तेमाल होता है। वो एक छोटी सी प्याली है, उसमें से भी बच गया है। तो कभी भी एकदम से पानी नहीं डालें, थोड़ा थोड़ा करके डालें। चीनी के दाने आपको नज़र आ रहे होंगे। अभी हम इसको 15 मिनट के लिए छोड़ देंगे आटे को, ठीकु आहे। छो त ॾिस न, जेके आम मानी बि असां पचाईंदा आहियूं त अटो ॻोहे रखी छॾिबो आहे, हिकदमि जेको आहे उनखे इस्तेमालु न कबो आहे, न त उनजी मानी सुठी न पचंदी आहे। त हिन अटे खे बि असां 15 मिनट ढके साइड ते रखी था छॾियूं। उन खां पोइ असां हिन मां मानियूं ठाहींदासीं। 15 मिनट गुज़री विया आहिनि। अटे जी शिकिल तव्हां ॾिसो। हाणे हिन मां आप इसकी शक्ल देख सकते हैं। 15 मिनट के बाद मैंने इसका ढक्कन खोला है। अब इसमें से मैं छोटी छोटी टिक्कियाँ बनाऊंगी, जैसे कबाब, शामी कबाब की साइज़ की, ठीकु आहे। ऐं असांजे जेके बि सिंधी माण्हू आहिनि घणनि खे त ख़बर हूंदी, ऐं जिन खे न आहे ख़बर त नंढियूं नंढियूं कबाब जी साइज़ जूं मां हिन मां टिक्कियूं ठाहींदमि हाणे, ऐं पोइ असां उनखे तए ते तरींदा वेंदासीं। सो मां हिन जूं टिक्कियूं ठाहियां थी हाणे। ही ॾिसो, ही नंढियूं नंढियूं मानियूं, छोटी छोटी रोटियां शामी कबाब के साइज़ की तकरीबन मैंने बना ली। ही ठाहे रखियूं आहिनि मूं, ऐं प्लेट मुंहिंजी रेडी आहे। हिन में पचंदियूं कढंदियूं वेंदियूं। तओ मूं बाहि ते रखी छॾियो आहे। हाणे असां घी विझंदासीं थोरो थोरो, ऐं हिन में असां इहे मानियूं पचाईंदा वेंदासीं। अच्छा, हिन खे तेज़ बाहि ते नाहे पचाइणो। तेज़ बाहि ते पचंदियूं त ही अंदरां कच्चियूं रहिजी वेंदियूं, ठीक है। आँच तेज़ नहीं करेंगे, इसको हल्की आँच पे पकाएंगे ताकि अंदर से कच्ची न रहे। ॾिसो, ही तए ते मूं विधियूं आहिनि। हिकिड़ो कमु कंदासीं त हिननि खे थोरो थोरो हिन सां दॿाईंदासीं, त जीअं जेके विच तां नंढियूं वॾियूं आहिनि, उभरियल आहिनि, त उहे थोरियूं फ्लैट थी वञनि बिल्कुल। थोड़ा थोड़ा सा मैं इनको दबाती हूँ। टर्नर पे मैंने हल्का सा तेल लगा लिया, और ताकि ये जो हैं कहीं से मोटी हैं या पतली हैं तो वो सीधी हो जाएंगी, ठीक है। हाणे आस्ते आस्ते हल्की बाहि ते पचाईंदासीं। हिकिड़ो पासो पची वेंदो त उथलाए वरी ॿियो पासो कंदासीं, त जीअं ही ॿई पासा चङी तरह पचनि ऐं अंदरां में पची वञनि। इनको ज़्यादा मोटा नहीं बनाना होता, मोटे बनाएंगे तो अंदर से कच्चे रह जाएंगे, और हल्की आंच पे पकाएंगे ताकि वो अंदर से भी पक जाए, ठीक है। सो हाणे असां ही आस्ते आस्ते तरींदा वेंदासीं। हिननि जो हिकिड़ो पासो ॾिसूं था, हिननि जो हिकिड़ो पासो पची वियो आहे,
अच्छा, इनको पलटें तो आराम से, ताकि घी के छींटे आपको नहीं लगे। ठीक है, आराम सां इनको उथलाइबो एहतियात सां, त जीअं घी जा छंडा न लॻनि। ॾिसो सभु हिकु जहिड़ा तरह पची विया आहिनि। सड़न न घुर्जन, इनको जलना नहीं चाहिए, वरना इनका टेस्ट जो है, क्योंकि इसमें शुगर है तो एक अजीब सा जला हुआ सा टेस्ट, बहुत, वैसे ही किसी भी चीज़ में हो तो जला हुआ टेस्ट बुरा लगता है, इसमें ज़्यादा ही बुरा लगता है। ठीक है, सो सड़न न घुर्जे। ऐं जीअं जीअं असां ॿियूं मानियूं हिन में विझंदासीं, थोरो थोरो असां हिन में घी शामिलु कंदा वेंदासीं, ऐं ॿ पासा बि हिननि जा पची वेंदा, त असां हिननि खे लाहे प्लेट में रखंदासीं। वरी हिन पासे बि रखी थोरो हिननि खे दॿाए छॾियो, जीअं हेठां साइड बि हीअ सिधी थी वञे, त प्रॉपर पची वञे। इसको दबाना ज़रूरी है ताकि ये दोनों तरफ से बिल्कुल सीधे होके ठीक से पक जाएं। अब इधर से आप देख सकते हैं कि पूरा का पूरा पका हुआ है, कोई हिस्सा कच्चा नहीं है। यही वजह है, तो असां हिननि खे हल्को दॿाईंदासीं त जीअं ॿई पासा सिधा थी वञनि ऐं सही तरह सां पची वञनि। त ही ॾिसो, हिननि खे मां उथलायां थी, इनको पलट रही हूँ मैं। ये बहुत अच्छी तरह से पक गई हैं, आग मैंने अभी कम कर दी है इनकी। ठीक है, सो असां इनखे हाणे कढूं था प्लेट में। अच्छा, ये मज़ा तब देती हैं जब ये बिल्कुल ठंडी हो जाए, गरम गरम खाने का इनका कोई मज़ा नहीं होता। ठीक है, ये ठरंदियूं थधियूं थींदियूं ऐं पोइ खाइण में लाजवाब हूंदियूं। हाणे हिन में मूं टिशू पेपर न बिछायो आहे, कभी गलती से भी टिशू पेपर नहीं बिछाएं प्लेट में, क्योंकि ये मीठी होती हैं, चिपचिपी, तो वो कागज़ इनमें चिपक जाएगा। तो हिन में कंहिं बि वक़्तु तव्हां मिठे जे करे पनो न विछायो, कागज़ या कंहिं तरह जी शइ, टिशू पेपर। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। ही मूं वटि अञा ॿिया आहिनि, मां इहे पचायां थी। ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो हुजे कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं आईंदा बि मां कुझु सेखारनि तव्हां आसानी सां उहो ॾिसी वठो, सिखी वठो। ऐं हालांकि ही मूं पाण पचायूं आहिनि, पर पोइ बि मूंखे पंहिंजे नंढे हूंदे वारियूं अम्मा जे हथ जूं मिठियूं मानियूं यादि थियूं अचनि। सो ही मां ठाहियां थी पंहिंजे ॿारनि जे लाइ, तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे ठाहे खारायो, ऐं खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।